अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी। किस्त 21। लाड़काणे जे सभिनी तबक़नि जा माण्हू जॾहिं अची मिणंदा हुआ उन वक़्तु मुशाइरे में लय लॻी वेंदी हुई। वकील, शहर जा परियां मुड़ुस, पढ़ियल तबिके जा नौजवान, सरकारी कामोरा, कोर्टुनि जा क्लार्क ऐं हर नमूने जा माण्हू। हिकु दफ़े त वसायो कंजर बि हनीफ़ जो ॾसु पुछाईंदो उते अची निकितो हो। मुअन जे दड़े जो सुप्रिंटेंडेंट भट्ट साहब ग़ालिबन निसार अहमद नालो हुयुसि। कसोलीअ शिमले जो वेठल ज़िंदह दिलि ऐं बा मज़ाक बिला नागे मुशाइरे में ईंदो हो। ज़ुबान जी अगरचे परूड़ कान पवंदी हुयसि, लेकिन शहर जो रंग सम्झी खड़काए ऐं वॼाए सभिनि खां सरस दाद ॾींदो हो। वलीदन वारो ग़ुलाम मोहम्मद वकील, पीर इलाही बख़्श, कामरेड अली मोहम्मद अब्बासी, हाजी मोहम्मद टेलर मास्टर, मोहम्मद छुटल, हकीम मोहम्मद आलिम, अलगरज कहिड़नि जा नाला खणजनि। चुरंदड़ पुरंदड़ माण्हू पुठिते कोन रहंदो हो। मुरीद अहमद ख़ान मरहूम शला जन्नत में जायूं हुजनिसि। हू त CID, लेकिन जेका CID कयाईं सा सभिनी खे ख़बर आहे। सॼी ज़िंदगी परदे पोशी कंदो रहियो, कंहिंजी ओघड़ कान कयाईं। हक़ीक़त में माण्हुनि खां ज़्यादा दिलुनि ते जासूसी कंदो हो। का दिलि अहिड़ी हथ अची वेंदसि जंहिंमें दोस्तीअ जी दुही दुखी सघंदी त वेरम कान कंदो, झटि पंहिंजे पहलूअ मां चिणग हणी छॾींदो। मुरीद अहमद हिकु दफ़ो जंहिंखे दोस्तीअ जे दाम में फासायो सो वरी निकिरी कोन सघंदो। ततीअ थधीअ वतंदो गेलबो हुयो मुड़ुस दुआली बंदि, लेकिन दिलि एॾी कुशादी जो हुन जे घेरे में हूं त सॼो मुल्क मापी वञे। ओताक हर वक़्तु दोस्तनि सां भरियल, ॿोड़ पला सदाईं घर में तयारु, दोस्तनि खे पाण गिरह ठाहियूं ठाहियूं पियो वात में विझंदो हो। हिकु हिकु प्लेट सोरियूं पियो अॻियां रखंदुनि। दोस्तनि जा पेट भरिजी वेंदा, लेकिन संदसि दिलि कान भरिबी। रेल मां लहंदे को वाक़िफ़, को दोस्त या कंहिं संगतीअ जो संगती हथु लॻी वेंदुसि त ज़ोरीअ घर गेले ईंदो, वेलो खाराए पोइ छॾींदुसि। असां त उहो ई ॾिठो। स्टेशन तां मोटंदे हमेशह महिमाननि जी हिकु कतार कढ लायूं ईंदो हो। पघार हुआ 100 सवा, लेकिन केतिरनि वॾेरनि खे बि संदसि दर ते नमक खोरी कंदे ॾिठोसीं। सचपच त सरातापा मोहबत ऐं ख़ुलूस हो। सॼे जहान जे हिसे में जेका वफ़ा, ख़ुलूस, दोस्ती, महर ऐं मोहबत अचणी हुई, सा ख़ुदा हिकु मुरीद अहमद ख़ान जे ख़मीर ठाहिण में ई ख़र्च करे छॾी हुई। उहो ई त सबबु हो जॾहिं नए ॻोठ मां मरहूम जो जनाज़ो उथियो त उहो गोया मुरीद अहमद जो कोन हो, बल्कि इख़लास ऐं इश्क जो जनाज़ो हो। दोस्ती ऐं दिलबरीअ जो जनाज़ो हो। मोहबत ऐं वफ़ा जो जनाज़ो हो। प्यार ऐं प्रीत जो सभिनी रितुनि ऐं रस्मुनि जो उहो लाश हो, जंहिंखे दोस्तनि ओछगारूं ॾेई कुल्हनि ते खयों। उन खां पोइ महिरो वफ़ा जी दोस्ती वीरान थी वई। नए ॻोठ जो उहो रंग रूप ई न रहियो। दोस्तनि जूं कतारां ओॾां वेंदियूं वरी कंहिं न ॾिठियूं। ॼण दोस्तीअ जा उहे दस्तूर ऐं महिमानदारीअ जा उहे तौर ऐं तरीक़ा ई हलिया विया। जन जूं सुर्ख़ियूं मुरीद अहमद ख़ान दिलि जी रत फुड़नि सां वेही रतियूं हुयूं। भुले शाह ऐं फ़र्ज़ंद जो आशिक़ हो, दिलि में सोज़ हुयुसि, तंहिं करे मुशाइरे जो साज़ खां कोन मुड़ंदो हो। मतां का तुक दिलि खे आवड़ी अचेसि, वस पुॼंदे त मोड़ खां ई अची वेहंदो, वरना विच धारे त सभु कुझु छॾे बि अची शरीक थींदो हो। बहावलपुर जो रहाकू हो, पर सॼी ज़िंदगी लाड़काणे में गुज़ारियो आई। सिंधी साफ़ ॻाल्हाईंदो हो, लेकिन मुशाइरे में का सुट वणी वेंदसि त जोश में सिंधी सफ़ा विसरी वेंदी हुयसि। बेअख़्तियार थी सिराइकीअ में दाद ॾियणु शुरू कंदो हो। वाह मेरे साईं वाह, वाह जो आख्याई, मेरी सरकार क्या इरशाद की तई, सुभान अल्लाह, ऐं ख़्याल दा कोई सानी नहीं, वाह 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 वाह। मुशाइरे में ॿिया त सभई अची शरीक थींदा हुआ, लेकिन शहर जे वॾनि माण्हुनि मां को ईंदो कॾहिं कोन ॾिठोसीं। शायदि उन करे जो मुशाइरे में संदन शानी शरीक कोन हो। सभु खान हेठें क्लास जा हुआ। उन्हनि सां कुलो कुले में ॾेई विहण खेनि किथे जुगाईंदो। उहो बि हिकु कारण हो, लेकिन दरअसल ही बि त हिकु वॾो सबबु हो जो हू आई मूरऊं मजहूल। लाड़काणे जो हिकु महल हो जेको मशहूरु ई हिन करे हो त उन में मुरीद अहमद ख़ान रहंदो हो। खेनि कहिड़ी सुध हुई त शहरो सुखन छा थींदो आहे या मुशाइरो कहिड़े जानवर जो नालो आहे। हिकु अहसास बालातरी
ॿियो मथां मूर्खपणु वीचारनि जो पोइ कहिड़ो क़सूरु। हिननि जो मुशाइरो त कलेक्टर ऐं कमानी हो, हिननि जो शहरो सुखन हो कमिश्नर जी वसिफ़ ऐं गवर्नर जी वाखाण। हिननि जो अदब हो जॉर्ज पंजम लाइ दराज़ी उमिरि जी दुआ ऐं मलका मुअज़्ज़मा जे सिलसिले में क़यामत ताईं क़ाइमु रहण जी तमन्ना। उहो शहर जे वॾनि माण्हुनि जो हाल, ॿराड़ीअ जे वॾेरा शाहीअ जा मशग़ूला ऐं मसइला त हुआ ई और सुरेता रखणु, सींधियूं विहारणु, कंहिं हथु न ॾिनो त उन जे अज़ीज़नि खे पुलिस जे चुर्च ॾेई फासाइणु, काटकुनि खे पाले उन्हनि जे ज़रिए जंहिं ते कावड़ ईंदी उन जूं चोरियूं कराइणु। खून थियो ऐं धाड़ो लॻो त मुशीर थी पुलिस सां हलणु, पैसा जेके मिलनि तन मां कुझु पाण खाइणु, कुझु पुलिस खे चोगो कराइणु। पुलिस वॾेरनि खे इस्तेमालु कंदी हुई ऐं वॾेरा पुलिस खे हथ जो हथियो बणाईंदा हुआ। घणो करे उन ज़माने में नंढनि नंढनि वॾेरनि जो लटे कपिड़े में फैशन बि पुलिस जहिड़ो हूंदो हो। उन में ई हू पंहिंजो रोब ऐं मान सम्झंदा हुआ। ॾाढी कूड़ियल या सनीअ मशीन ते वरितल, मुछां वॾियूं ऐं वटियल, मथे ते सूबेदार या हेड कांस्टेबल वांगुरु पिशोरी पटको या बिलो ऐं अछनि पटनि सां लूंगी, कमीस में 2 खीसा ऐं उन मथां चइनि खीसनि वारो ख़ाकी कोट, नेट जो सीम लॻल लकुणु, हथ में उन ई साज़ ऐं संजट सां परे खां ॾिख अहिड़ी पिया ॾींदा ॼणु हद जो सूबेदार साहिबु पंहिंजे सिर पियो अचे या हेड कांस्टेबल साहिबु पाण काॾे चढ़ी पियो आहे। सूबेदार खे ख़ान साहिबु कोठींदा हुआ ऐं हेड कांस्टेबल खे रेस छॾींदा हुआ। नालो वठणु बेअदबी सम्झो वेंदो हो। बंदूकनि जा परवाना उन ई ज़माने में आम कोन हुआ। पहिरियों कलेक्टर जी कुर्सी मिलंदी हुई, पोइ कमिश्नर साहिब जो दरबारी थिबो। जॾहिं इक़बाल सफ़ा बुलंद थी वेंदो तॾहिं वञी गवर्नर जे दरबार में जाइ नसीब थींदी हुई। उते बि वरी नंबर हुआ, पहिरियों, ॿियों, टियों, रत पोइ ॾियण बाद उमिरि जे आख़िरी हिसे में को ख़ुशबख़्त वञी पहिरें नंबर ते पहुचंदो हो, वरना घणो करे उहा तमन्ना दिलि में ई खयूं वेंदा हुआ। हथियारनि जा परवाना बि अहिड़नि ई कुर्सी नशीननि खे मिलंदा हुआ। जंहिं ज़माने जो ज़िक्र आहे उन वक़्तु जेकॾहिं कंहिंजो लेसन ज़ब्त थींदो हो त सॼी सिंध में सुस पुस पइजी वेंदी हुई। हथियार बंदनि जा कन खड़ा थी वेंदा हुआ। उहो ग़रीब मोह खणण जहिड़ो न थींदो हो। परवाने जो दुबारो हासिलु करणु बि कारे क़याम खां कमु कोन हो। मेड़े मिनते आज़िन ऐं न्याज़िन बाद जॾहिं ख्वारी ऐं ज़लालत जी हद थी वेंदी हुई तॾहिं मथे वञी पहिरियों चङी चाल चलत लाइ हद जो सूबेदार रिपोर्ट कंदो, पोइ इंस्पेक्टर साहिबु लिख पढ़ लिहाज़ सां निकाल कंदो। उन खां पोइ उहा वेंदी डिप्टी सुप्रिटेंडेंट वटि ऐं उहो जॾहिं महिरबानी थींदो त कागज़ ईंदा हुज़ूर कमानी साहिबु बहादुर वटि। कई महीना कागज़ पिया उते सड़ंदा, के वॾेरा त उन्हनि विचनि झाकनि में ई ही जहान छॾे वेंदा हुआ। जेके सख़्तु जान हूंदा हुआ उन्हनि खे हथियार उन वक़्तु वापसि मिलंदा हुआ जॾहिं हुज़ूर कमानीअ जी सिफ़ारिश सां हुज़ूर ज़िलो यानी जनाब कलेक्टर साहिबु बहादुर राज़ी थींदो हो। लेसन मिलियो त मुबारकूं पइजी वेंदियूं ऐं मिठाइयूं विराइजी वेंदियूं। पाण जहिड़नि में मोह खणी हलण जहिड़ो वॾेरो साहिबु गोया उन खां पोइ थींदो। लेसननि जा मान त हाणे लथा जॾहिं सिंध जे मुहिबे वतन वज़ीरनि पंहिंजे पंहिंजे पोइ लॻनि जे ॻिचुनि में पिस्तौलनि जा पटा विझी छॾिया। पोइ वॾेरा न छड़ो ॿहिराड़ीअ में पिस्तौल लोॾण लॻा बल्कि कराचीअ जे एलिफेंस्टन स्ट्रीट में बि पटनि मंझि पितल जा कारतूस झरकाईंदा थे वतिया। गोया उते बि जाहिल वॾेरा उहो अखर क़तम आणींदा हुआ। लेसन खे उन जे ज़माने में परवानो चयो वेंदो हो। दरबारियुनि जो दस्तूर ऐं कुर्सी नशीनीअ जो क़ाइदो 1938 ईस्वीअ में GM सैद जे तहरीक ते अल्लाह बख़्श शहीद कढी छॾियो। गोया उते बि संदन राज रहंदो हो, जंहिं ते हिननि रोब थे विधो। वेचारा मजूल वॾेरनि जो पंहिंजे ओताक खां पोइ ॿियो आस्थानो पुलिस जो थाणो हूंदो हो। थाणे में पहुच हेड कांस्टेबल सां संगत ऐं सूबेदार वटि रसाई। गोया हिन दुनिया में संदन इज़त ऐं आबरूअ जो महराज हो। उन खां वधीक परवाज़ कन कन जे नसीब में हो, वरना आम तरह उहा आख़िरी मंज़िल हुई। उहो सभु रंग ऐं उहे सभु ढंग हक़ीक़त में ग़रीबां मार लाइ हुआ। वॾेरे जी कावड़ थी त ग़रीब लाइ लकुण जी वाह न लभंदी। हाय बि वई त होय बि वई।
न घर सलामत न दर सलामत, न वनी बचंदी न बनी बचंदी, या त जेल हूंदो या पियो राति ॾींहं मोचड़ा खाईंदो। जेसीं वञी वॾेरे जो जिन लहे, तेसीं न कूक आसमान वारा कनाईंदा ऐं न ज़मीन ते को ॿुधण वारो हूंदो। वॾेरनि जे विच में उहा बि ॿधी हूंदी हुई त को ग़रीब हिक वटां लॼो त ॿियो को बि खेसि पाण वटि वेहणु न ॾींदो। ख़ुदा जी इहा वसी दुनिया जॾहिं वॾेरनि जे वस में हुई, तॾहिं ग़रीबनि लाइ केॾी न तंग हुई।